कनासी दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ फंडनि खे टारगेट कयो वियो। दहशतगर्द औरतुनि ऐं ॿारनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त BLA भारत जी प्रॉक्सी आहे। अफ़गानिस्तान में हिननि जा हैंडलर्स वेठल आहिनि। लापता ॼाणायल माण्हू मुल्क खां ॿाहिरि ऐं BLA जा मेंबर आहिनि। हमलनि मां साबित थी वियो आहे त भारत मुलविस आहे। ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त बलूचिस्तान में मज़दूरनि खे टारगेट कयो पियो वञे। BLA रुगो पाकिस्तान न पर आलमी सतह ते दहशतगर्द तंज़ीम आहे। दहशतगर्द समें लाश छॾे भॼी विया। सिक्योरिटी फोर्सिस अमन बहाल कराए छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर वाते पुछण पिया दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ हंधनि खे टारगेट कयो वियो। दहशतगर्द औरतुनि ऐं ॿारनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो आहे त BLA भारत जी प्रॉक्सी आहे। अफ़गानिस्तान में हिननि जा हैंडलर्स वेठल आहिनि। लापता ॼाणायल माण्हू मुल्क खां ॿाहिरि ऐं BLA जा मेंबर आहिनि। हमलनि मां साबित थियो आहे त भारत मुलविस आहे। ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त बलूचिस्तान में मज़दूरनि खे टारगेट कयो पियो वञे। BLA रुगो पाकिस्तान न पर आलमी सतह ते दहशतगर्द तंज़ीम आहे। दहशतगर्द समें लाश छॾे भॼी विया जॾहिं त सिक्योरिटी फोर्सिस अमन बहाल कराए छॾियो आहे।